ते पाणई दुम होते कुछ आऊं बे अग भरी थिया मता चवे माखान बलोच हिन कमीनीअ मां की न थियो या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अॼो के लख सलवात जंहिंजे सवाब ख़ातिर पढ़ाई वई ADPP मरहूम साईं गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं जे साले सवाब ख़ातिर अॼो की लख सलवात पढ़ी से मौला लख सलवात जे सदके मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके गुलाम मुस्तफ़ा मंगी साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पड़ोस गुलामी नसीब अता फरमा साईं अॼो को साईं गुलाम रसूल मंगी साईं जो डॉक्टर साईं अब्दुल रहीम मंगी साईं फ़कीर मोहम्मद मंगी साईं जो अमीर अली साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला गुलाम रसूल साईं जे सभिनी भाइरनि खे बचड़नि खे अमड़नि न्याणियुनि खे अमा वॾी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा इन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में इज़त में बरकतूं अता फरमा ओ मौला ए करीम मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए अॼु असां जेके बि दुआ में वेठा आहियूं अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जौज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं खे सेहत साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा साईं रज़ा पंवर साईं खे साईं जे बचड़नि खे अम्मा ज़ैनब जो वास्तो थी क़यामत ताईं आबाद फरमा बाबा हाजी अल्लाह वधायो भंड जा बच्चा घर आबाद फरमा मुश्ताक फ़कीर मंगी साईं खे साईं जे पुटनि बचड़नि खे गुलाम नबी मंगी साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला अॼु असां सभिनी जो बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा ऐं बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा हर सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी